मरहूम मीर मुश्ताक अली खान टालपुर 4 अगस्त 1948 ते कराची में कसरे नाज़ में पैदा थियो। मीर मुश्ताक अली खान टालपुर इब्तिदाई तैलीम कराची, हैदराबाद ऐं सिंध यूनिवर्सिटी मां हासिल करे BA जो इम्तिहान पास कयो। पाण कराची रोटरी क्लब जो सीनियर मेंबर ऐं कराची कॉन्टिनेंटल क्लब जो सदर बि रहियो। मीर मुश्ताक अली खान टालपुर मुफ़्त अखियुनि जे इलाज जूं कैंपूं लॻाइण ऐं ग़रीबनि जी मदद में अणथक किरदारु अदा कयो। हू MRD तहरीक दौरान 1983 में गिरफ़्तार थियो ऐं खैरपुर हैदराबाद जेलनि में खेसि क़ैद रखियो वियो। मीर मुश्ताक अली खान टालपुर 2 भेरा गॾियल क़ौमनि जे जनरल असेंबली ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। हू 7 दिसंबर 2025 ते कराची में 85 वरनि जी ॼमार में वफ़ात करे वियो, जंहिंखे टंडो मोहम्मद खान में क़ाइमु शाहवाणी टालपुर ख़ानदान जे क़ब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो। संदसि टीजे ऐं दस्तारबंदी जी तक़रीब टंडो मोहम्मद खान में थी गुज़री, जंहिंमें टालपुर ख़ानदान जे फ़र्दनि समेत ॿियनि अहम सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत करे संदसि फ़र्ज़ंद मीर अली नवाज़ खान टालपुर खे ख़ानदानी पग ॿधाई। शिरकत कंदड़ अहम शख़्सियतनि में मेहरान TVS सरवाण, गुलाम नबी मोराई, नवाब मीर मुज़फ़र टालपुर, मीर रफ़ीक टालपुर, अदीब दानेश्वर नसीर मिर्ज़ा, मीर मोहम्मद अली टालपुर समेत शाहवाणी ख़ानदान जे मीर काज़िम रज़ा टालपुर ऐं ॿियनि शिरकत कई। मीर मुश्ताक अली टालपुर साहब असांजो हमअसरो कंटेम्पररी हो। 70s खां वठी 70 खां वठी हिन घर ते असां ईंदा हुआसीं। छा उनजो मान शान हो, दोस्तनि सां कुर्ब हो, माण्हुनि सां प्यार हो ऐं हर कंहिंजे कमु अचण वारो माण्हू हो। हर कंहिंखे हलणो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि। जेकी मीर मुश्ताक जूं ॻाल्हियूं हमेशह यादि रहंदियूं त हुनजो दोस्तनि सां ख़ुलूस ऐं उथण वेहण ऐं राॼ भाग सां हुन पंहिंजो हिकिड़ो अलॻि सां नालो अंजुमन हो पंहिंजी ज़ात में। मीर मुश्ताक साहब तमामु अज़ीम माण्हू हो, असांजो तमामु वेझो रिश्तो ऐं 1970 खां वठी सेंट बोनावेंचर खां वठी हिसाब सां तमामु घणो अचु वञो। हिसाब जा ॿिया भाउ मीर गुलाम ॿिया बि जेके बि सभु असांजा जहिड़ा फैमिली मेंबर आहिनि। अलाह साईं साहब खे जन्नत नसीब। हिन दुख जी घड़ी में आऊं छा ॻाल्हायां। बाबा साईं तमामु शफ़ीक़ इंसान हो, शफ़ीक़ वालिद साहब हो ऐं मुंहिंजी इहा सिख्या हुई असांखे त बाबा हर क़दम ते हक़ ऐं सच ते बीहणो आहे। उन लाइ भले केतिरो बि अगरि नुक़सानु खाइणो पए उन तां हटणो कोन्हे। ऐं टंडे मोहम्मद खान जी आवाम जो तमामु घणो महिरबान आहियां, शुक्रगुज़ार आहियां जिन उन्हनि दुख जी घड़ी में असांजो साथ ॾिनो ऐं असां वटि ताज़ियत लाइ आया। टंडो मोहम्मद खान जे हवाले सां जेके मीर साहिबनि जूं इल्मु अदब ऐं सियासत में ख़िदमतूं आहिनि, ख़ासि तरह सां असांजा मीर ग़ुलाम अली साईं जिन असांजे डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जो नाला वठण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि शाह लतीफ़ जे रिसाले खे सहेड़ण ऐं ख़ुदि उन्हनि जूं जेके पाण में दोस्तियूं आहिनि त जीअं मेह कुंडिया पूर तीअं दिलवरा को दोस्त सी। मीर साईं ग़ुलाम अली जेके दोस्त हुया होतचंद मूलचंद गुरबख्शाणी DG कॉलेज जे प्रिंसिपल जा ऐं ही ख़ानदान सॼो इल्मी अदबी ऐं सियासत जे हवाले सां सिंध जो तमामु वॾो ख़िदमत गुज़ार रहियो आहे। मीर ग़ुलाम अल्लाह साईं जेके असांजे मीर साईं मुश्ताक टालपुर साहिब जिन जा बिरादर आहिनि, असां सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि मीर मुश्ताक साईं जिन पंहिंजे बिरादर जे हवाले सां अली मोहम्मद चना साहिब जिन जेके असांजा मोहसिन आहिनि उनजी मरफ़त तमर फ़क़ीर जो जेको हयाती जो अहवाल आहे, जेको नायाब आहे, उहो बि असांजे हिन तॾहिं हिन ख़ानदान जे मरहून में सिंधी अदब खे मिलियो आहे। मीर साहिब जो तॾो, हिसाब जी सखावत ऐं पोइ छा हू चइबो आहे त हसन अमीर हुसैन जो जिन हीअड़े जार ख़ालिक रब जबार की न मरींदो तिन खे, इहे उहे ऐवान आहिनि जिते मीर मुश्ताक साईं जिन जे रेफरेंस में वॾा वॾा आलिम दीन जा मोहबतूं फैलाईंदड़ उहे हिते गॾु थींदा रहिया आहिनि। टालपुर ख़ानदान टंडो खान जो बुज़ुर्ग हो ऐं असांजो इहो ख़ानदानी लॉस आहे ऐं तमामु ॾुखो ईंदड़ असां लाइ ख़ानदान जे लाइ इहो वफ़ात आहे अमीर साहिब जी। अमीर साहिब हिकु ग़रीब परवर ऐं ग़रीब दोस्त इंसान हो। मीर मुश्ताक टालपुर साहब टंडो मोहम्मद खान जे शाहवाणी टालपुरनि जी नामियारी शख़्सियत हुई ऐं अॻूणे पार्लियामेंटेरियन मीर अली नवाब जो फ़र्ज़ंद हो। 1948 में 4 अगस्त ते हुन जनमु वरितो ऐं 7 दिसंबर 2025 ते वफ़ात कई।
संदसि सॼी ज़िंदगी न रुॻो सियासी समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां इल्मु ऐं अदब जे हवाले सां उन्हनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। आउं सम्झां थो टनो मोहम्मद ख़ान खां वठी कराची ताईं समाजी सरगर्मियुनि में ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लाइ कैंपूं लॻाइण, ग़रीब मिस्किन मां इवन एफ ताईं जो अल्ताफ़ शेख साहब पंहिंजे सफ़रनामनि में लिखियो आहे त अफ्रीका जे झंगलनि में मीर मुश्ताक साहब ग़रीब मिस्किन माण्हुनि लाइ नलका लॻाया, बोर कराया। हुते रोटरी क्लब खां वठी सिंध क्लब ताईं जेके सरगर्मियूं रहियूं ऐं इल्मी अदबी हवाले सां न रुॻो टनो मोहम्मद ख़ान में आउं सम्झां थो, पर तमर फ़क़ीर जेको असांजी सिंधी शाइरी जो हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, उन जी शाइरी कादन शाह बुखारी उन ते MA में मोनोग्राफ कई जॻह 2016 में मीर मुश्ताक साहब सां भाउ मीर ग़ुलाम ला जी यादि में उहा छपाए पधरी कई। इहे इन क़िस्म जूं खोड़ सारियूं सरगर्मियूं जेके मीर मुश्ताक जी शख़्सियत खे उनजे किरदार खे निखारनि थियूं। ऐं आउं सम्झां थो संदसि वफ़ाद सां टंडे मोहम्मद ख़ान जो न रुॻो शाहवानी टालपुरनि पर टंडे मोहम्मद ख़ान जी तारीख़ में हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जो खाल पैदा थियो आहे जेका सदियुनि ताईं भरिजणु मुश्किल आहे। 1970 खां मीर साहब सां गॾु रहियासीं, अधु सदी क्रॉस। असांखे कहिड़ियूं शयूं नज़र आयूं, हिकिड़ो भाउ उसूल, सोखन जो सचो, कौल जो पको, संगत जो साथी ऐं महिरबान। इहे शयूं असां हिन माण्हू में ॾिठियूं। छो सियासतदान रूप बदिलाईंदा आहिनि, चढ़ंदा आहिनि त उहो पासो वठंदा आहिनि, हिन में उहा शइ असां कान ॾिठी। अदा असांजो मुंहिंजो भाउ वॾो मुंहिंजे पे जी पगदार हो ऐं असांखे ॾाढो भाईंदो हो नंढनि खे। 6.5 सालनि जो हुउसि जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु वॾो मीर अली नवाज़ गुज़ारे वियो। पोइ हिन असांखे निपाए वॾो कयो। पोइ असांखे पंहिंजूं जेके खाता हुआ ॿनिनि जा ॾिनई, सभु शइ विराए असांखे ॾाढो भाईंदो। हींअर ठीकु कोन हो तॾहिं पुछा कंदो त मुंहिंजा भाउर आया आहिनि। मीर मुश्ताक अली खान टालपुर साहब जो जेको विछोड़ो आहे उहो हिते जी आवाम जो लखें किरोड़े माण्हुनि जो हिकिड़ो विछोड़ो आहे। छाजे करे हिन इंसानियत जी ख़िदमत कई। हीउ जेको ख़ानदान आहे मरहूम मीर अली नवाज़ अवल, मीर ग़ुलाम अली खान टालपुर साहब, ही हिननि जी औलादूं ऐं हुननि पाण हिन आवाम जे लाइ हिते तमामु घणो कमु कयो। जीअं त असांजो मोहम्मद ख़ान मरहूम टालपुर अवल जेको हो, इंटड़ो मोहम्मद ख़ान जो नालो हुननि ते पियो। हिननि माण्हुनि आवाम जी ख़िदमतूं कयूं, आवाम खे शऊर ॾिनो, आवाम जे लाइ रोज़गार फ़राहम कया। मीर मुश्ताक अली टालपुर जो वञणु हिन टंडे मोहम्मद ख़ान जे लाइ वॾो सानियो आहे। इन करे आऊं इहा दुआ घुरंदुसि त सुभाणे अॻिते लाइ मीर अली नवाज़